हाणीअ अपडेट कयूं पिया सांगड़ मां ब्यूरो चीफ गुलाम कादर जी रिपोर्ट मुताबिक़ त सांगड़ में हल्की बरसात पवण खां पोइ सांगड़ जो शहर तलाउ जी सूरत इख्तियार करे वियो। बल्दिया जो अमलो मंज़र आम तां ग़ाइब। ख़बर मूजिब सांगड़ शहर में हल्की बरसात पवण खां पोइ शहर जा मेन इशारा मीरपुर ख़ासि चौक हैदराबाद रोड नवाबशाह रोड ते बरसात जो पानी दरिया जो ॾे खुॾींदे जॾहिं त करोड़नि रुपयनि जी बजट हड़प शहरी परेशानी खे मुंहुं ॾियण लॻा। शहर मां बल्दिया जा अमलदार ग़ाइब आफ़त खे मुंहुं ॾियण जे लाइ जेका मशीनरी इस्तेमाल कई वेंदी आहे इहा बि बिल्कुलु नाकारा। 2 कलाकनि खां बल्दिया जो नाकारा ट्रैक्टर मीरपुर चौक में अवाम खे दिलासा ॾियण लाइ बीठल। इंतिज़ामिया अॻू निंड सुतल सांगड़ शहर मौक़िफ़ ॾींदे चयो त सांगड़ जो चेयरमैन ख्वाजा सरा खे कयो वञे त जीअं शहर जा मसइला हल थी सघनि। बाक़ी चूंडियल नुमाइंदनि मां बिल्कुलु उम्मीद ख़त्म थी चुकी आहे। म्यूनिसिपल ऑफिसरनि ऑफिसनि ताईं महदूद आहिनि ऐं पार्टी जा अॻवान रुगो सीटनि ते जहिड़ा करण में पूरा आहिनि। बाक़ी ग़रीब अवाम जो कंहिंखे बि अहसासु न आहे। मुल्क अंदर पाकिस्तान आर्मी जी शदीद ज़रूरत है। बाक़ी कंहिं में भी का उम्मीद न आहे। बल्दिया फ़क़ति नालियुनि जी खोटराई दौरान निकतल ख़राब मिट्टी प्लाटनि में भरा करण में मसरूफ़। फी टालर जो अघु फी टाली जो अघु मुक़ररु कयल आहे। अगरि वधीक बरसाति पइजी वई त शहर मुकमल तबाही जो कारण थी सघे थो। DC सांगड़ नोटिस वठे।